if I was buying a semi-auto shotgun, I'd buy the Weatherby, but of course it's it's all preference. It's like whitetail on the right, so you can tell just based on the racks, like the mule deer's rack kind of forks more Okay. upwards. Yeah. Their ears are a little bit bigger. हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमान सलाम दोस्तों, असां हींअर मौजूदु आहियूं क्रॉस आयरन मिल में ऐं हिकु कैलगरी जो वॾे खां वॾो शॉपिंग प्लाज़ा आहे ऐं जेको साम्हूं तव्हांखे शॉप नज़र अचे थो इन जो नालो आहे बॉस प्रो शॉप। सो अचो तव्हांखे इन शॉप जो दीदार करायूं था। अच्छा, ही साम्हूं असांखे टेंट नज़र अचे थो ऐं हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेंट मौजूदु आहिनि। हाणे ही हिकिड़ो त टेंट आहे, ॾिसो हिन में 4 माण्हू त आराम सां रही पवंदा। छा ख़्यालु आहे तव्हांजो? हा बिल्कुलु, ऐं हिन जी क़ीमत बि हिते लिखी पई आहे ऐं साइज़ बि लिखी पई आहे त हीअ वाह, कहिड़ी वाह। कैपेसिटी आहे। 4 to 5% हिन में रही सघनि था। सही। तमामु सुठी गुंजाइश वारो आहे। त हिन खां वॾी साइज़ जा पिया आहिनि, नंढी साइज़ जा पिया आहिनि। भला छा था सम्झो, हिते कैनेडा में हंटिंग सीज़न कॾहिं खां स्टार्ट थींदो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा हंटिंग जा ऑप्शन्स आहिनि हिते? हिते हूअं त हंटिंग जो सीज़न जेको आहे उहो समर जो टाइम सुठो हूंदो आहे, सेप्टेम्बर में शुरू थी वेंदो आहे। सही। ऐं हंटिंग लाइ हिते हरण थियो, फाड़ा थिया या मूस, इहे जेके आहिनि इहे सुठा ऑप्शन्स आहिनि, इन्हनि खे असां हंटिंग करे सघूं था। सही। ऐं इन्हनि जो बि हिकिड़ो पर्टिकुलर एरिया आहे ऐं टैग उन्हनि ते लॻल हूंदो आहे। ईअं न त तव्हां बसि बंदूक खणी वियो ऐं 8-10 मारे आयो। जीअं पाण वटि सिंध में आहे त बसि कहिड़ी बि डंड में घिड़ी वञो। हा, दसम पेशी कयो वञे, सही। ईअं न आहे। तव्हांखे बाक़ाइदा हिकिड़ो टैग मिलंदो, उन जानवर ते बि उहो टैग लॻल हूंदो। तव्हां मारे त कहिड़ो बि सघो था, पर हिननि वटि हिकिड़ी उन इलाइक़े में चेक एंड बैलेंस आहे। चेक एंड बैलेंस आहे हिकिड़ो। ज़बरदस्त, ठीकु आहे। हे फिशिंग जो पोर्शन आहे, हिते फिशिंग रॉड्स वग़ैरह, फिशिंग जो सामान वाह वाह, सॼो हिते पियो आहे, मौजूदु आहे। ज़बरदस्त। सो दोस्तों, ही मुंहिंजे पोयां जेको तव्हांखे नज़र अचे थो, ही फिशिंग रॉड आहे ऐं हिन में जाम काफ़ी क़िस्मनि जूं फिशिंग रॉड्स आहिनि। हाणे फिशिंग जो मूंखे तजुर्बो आहे कोन, इन करे ज़ाहिद साहब खां पुछो था तव्हांखे तजुर्बो आहे फिशिंग जो? न, मूंखे बि एतिरो तजुर्बो कोन्हे फिशिंग जो, पर हीअ फिशिंग लाइ हिते वॾी सुठी ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हांखे तजुर्बो न पियो आहे त हीअ तव्हांखे हिते हिननि जी ऑफिस अंदरि ठहियलु आहे। हू तव्हांखे हर तरीक़े सां गाइड कंदा, ॿुधाईंदा त तव्हांखे कहिड़ी शइ, अगरि तव्हां सेशन करणु चाहियो, लाइसेंस करणु चाहियो हुन सां गॾिजी, त उहो बि हुतां ई कराईंदा। ठीकु आहे, त ईअं न आहे त तव्हांखे अगरि का शइ नथी अचे त तव्हां चुप करे वेही रहो। अच्छा, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि दोस्तों, इहो त हिते हर शइ जो लाइसेंस हूंदो आहे, यानी तव्हांखे जेकॾहिं मच्छी पकड़णी आहे त उनजो तव्हां वटि टैग हुजणु ज़रूरी आहे। हा बिल्कुलु। जेकॾहिं न आहे त पोइ तव्हांखे पुलिस वारो टिकट बि ॾेई सघे थो, दंड हणंदो। दंड हणंदो, उहो दंड तव्हांखे घटि में घटि $500 जेको ईअं सम्झो त घटि में घटि $70-80 हज़ार दंड लॻी वेंदो। हालांकि टैग जेकॾहिं तव्हां वठो त उहो $20-25 उहो $20-25 $2-3 हज़ार जो, पर उहो प्रॉपर तरीक़े सां ई तव्हांखे वञिणो पवंदो फिशिंग लाइ। पर के हिते इहा न आहे त तव्हांखे नथी अचे त तव्हां नथा करे सघो। हीअ बिल्कुलु तव्हांखे गाइड कंदा, ॿुधाईंदा, तव्हांखे इलाइक़ा ॿुधाईंदा, मच्छी तव्हांखे ॿुधाईंदा हुते कहिड़ी थी थिए ढंढ ते, ऐं तव्हांखे पूरी इक्विप करे हर शइ सां पोइ तव्हांखे मोकिलींदा। बहितरीनु, बहितरीनु। ही पोर्शन जेको आहे इहो आहे कैंपिंग जो। दादा साहब, ही पोर्शन जेको आहे इहो कैंपिंग जो आहे। हिते तव्हां मुंहिंजे ख्याल सां इहे फ्राई व्राई करण जे लाइ शयूं वठी सघो था, इअं न? बारबेक्यू वारा जेके बि आइटम्स आहिनि या फ्रिज वारा आइटम्स बि सभु पिया आहिनि, त तव्हां जेको शिकार कंदो उनजो गोश्त तव्हां उते ई जंग में खाओ। जंग में तव्हां बारबेक्यू कयो, पाण गॾु वठी करे खणी वञो। वाह वाह।
हीअ तिका बूटी करण लाइ आहे सॼो। सो दोस्तों मुंहिंजे पोयां जेको तव्हांखे पोर्शन नज़र अचे थो हीअ फुटवेयर जो पोर्शन आहे ऐं हिते तव्हांखे हर क़िस्म जा आउटडोर शूज़ वग़ैरह मिली सघनि था। हीअ बाक़ाइदा शिकारी बूट आहिनि। फाद भाई तव्हांखे कहिड़े टाइप जा बूट पसंदि आहिनि ऐं हिते जेके बूट पिया आहिनि उनमें तव्हांजो कहिड़ो फेवरेट आहे? मूंखे त डिपेंड थो थिए छा था कयूं। अगरि ईअं घुमूं था त कोई कैजुअल हुजे, राइट जीअं हे पिया आहिनि, जीअं हे पियो आहे राइट ऐं हे पियो आहे। ॾेखारिजो इहो। ओके राइट। अच्छा जेकॾहिं मिसाल तौरु पाण हंटिंग ते वञूं था त पोइ तव्हां कहिड़ो प्रिफर कंदा? हाणे अगरि असां हंटिंग ते वञूं था त हे सुठा आहिनि। जीअं ओके हे थियो, राइट। हा हीअ पियो लेदर जो। हिन जो हाइट बि सुठो आहे, ग्रिप बि सुठो अथसि। अच्छा तव्हांजो छा ख़्यालु आहे जेकॾहिं पाण आउटडोर वञूं था त लेदर क़दुरनि पाणी जे हिसाब सां थोरो हॉस्टाइल हूंदो आहे, उहो ख़राबु थी पवंदो आहे, त तव्हांखे नथो लॻे त पाण रेगज़ीन जो जेकॾहिं पाण को शू वठूं त उहो वधीक ड्यूरेबल आहे? रबर जो हा, राइट। रबर जो हे पिया आहिनि न अॻियां। हा ॾिसो था अचो। हाणे रबर जा जीअं हे पिया आहिनि, राइट पाणी में वञो हाइट ते बि आहिनि, एग्जैक्टली जीअं त डेप्थ में वञो कुझु न थींदो। गुड। हिन जो ग्रिप बि ॾिसो। हा हीअ वधीक बहितर थी थो जेकॾहिं पाण कंहिं स्वैम्प में वञूं था या को अहिड़ो इलाइक़ो जिते पाणी वधीक आहे, हा जीअं फिशिंग वञूं था। हा त पोइ हिते इहो बूट इस्तेमालु करे सघो था। शूज़ अटैच। वाओ। सो दोस्तों हीअ ॾिसो हिन में पूरी पैंट में अटैच थियल आहिनि शूज़। तव्हां पूरी पैंट पायो ऐं हीअ कैमोफ्लाज्ड आहिनि, मतिलबु तव्हां झंग में वेंदो त ख़बर ई न पवंदी त उहो माण्हू लिकियल आहे। हा ख़बर ई कोन पवंदी। ज़बरदस्त यार। सो दोस्तों हीअ हंटिंग क्लॉथिंग जो पोर्शन आहे ऐं हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जैकेट्स शर्ट्स जेको कैमोफ्लाज्ड आहिनि, जेके पाई तव्हां आराम सां झंग में घुमी सघो था ऐं उनमें तव्हां नज़र ई न ईंदो। इहो छा आहे? हाणे हे जेको एक्स्ट्रा कैमोफ्लेज हूंदो आहे, जेके हंटिंग था कनि, फॉर एक्ज़ाम्पल डियर, मूस, एल्क, अच्छा जो उन्हनि जो अगरि थोरो बि नोटिस थियनि भॼी वेंदा न डियर। ओके। त पोइ हुनजे लाइ इहे माना प्रॉपर ईअं लॻे थो जहिड़ो पाण झंग जे पतनि अंदरि ई वेठा आहियूं। हा हिननि जा मास्क बि आहिनि जीअं तव्हांजो फेस एरिया बि कवर थी वञे। ओके अच्छा हीअ मास्क आहिनि, ठीकु आहे। सो दोस्तों हीअ ॾिसो तव्हांखे जॾहिं प्रॉपर हंटिंग करणी आहे त पोइ प्रॉपर हंटिंग जे लाइ तव्हांखे सामान बि प्रॉपर वठिणो पवंदो ऐं मुंहिंजे ख़्याल सां हीअ जेकॾहिं पाण सभु शयूं गॾायूं तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां $4-5,000 आराम सां लॻी वेंदा। छा ख़्यालु आहे? इंक्लूडिंग राइफल। इंक्लूडिंग राइफल या इंक्लूडिंग राइफल। छो जो राइफल तव्हांखे $1,000 ते राइफल मिलंदी ऐं बाक़ी हीअ सभु शयूं गॾाए करे $4-5,000 जो तव्हांजो ख़र्चो आहे। सो दोस्तों हींअर असां पहुची विया आहियूं हंटिंग राइफल्स वारे सेक्शन में ऐं मुंहिंजे पोयां जेको तव्हांखे नज़र अचनि था केसिस, इहे असल में सेफ आहिनि जिन में राइफल्स वग़ैरह लिकाए रखिबियूं आहिनि। सो इन जे बारे में असां साईं ज़ाहिर साहिब खां पुछंदासीं दादा इन जे बारे में ॿुधायो तव्हां। हा जीअं हे पाकिस्तान में असां सेफ यूज़ कंदा आहियूं पैसा ऐं सोन लिकाइण लाइ, जी ऐं राइफलूं जेके भितियुनि ते टंगी छॾींदा आहियूं या ईअं रखी छॾींदा आहियूं पलंगनि जे हेठो। सही। हिते वरी सेफ्टी जे हिसाब सां इहो रिकमेंड थियल हूंदो आहे त तव्हां अहिड़ी क़िस्म जूं सेफ्स जेके आहिनि उहे वठी ऐं इहे पंहिंजो उन में हिसाब में रखो, लॉक करे रखो। लॉक करे रखो त जीअं घर जा ॿिया फाती बि सिक्योर रहनि ऐं उहा ॿारनि खां परे रहे। परे रहे ॿारनि खां। ऐं हीअ मुख़्तलिफ़ साइज़ जो सेफ आहिनि। हिन में लिखियलु आहे त केतिरी कैपेसिटी आहे। दादा ॿुधाए कहिड़ा इहे? हिन में फिंगरप्रिंट ऑप्शन भी है, जिसमें तो हेठा प्रिंट स्कैन करे वो खोलो। ओके। इनमें कीपैड वारो भी है ऐं चाबी वारो भी है। ओके। ऐं दोस्तों ही जेके तव्हांखे नज़र अचनि पिया इहे राइफल्स जा कवर आहिनि ऐं हीअ बि कैमोफ्लाज्ड आहिनि, यानी तव्हां जेकॾहिं जंग में खणी वञो त उहो नज़र कोन ईंदा। जॾहिं त हिन पासे ब्लैक केसिस आहिनि ऐं हीअ हार्ड केसिस आहिनि प्लास्टिक।
ये जो राइफल्स जो सेक्शन है ये मुख्तलिफ़ किस्म जो राइफलों शॉट गन्स हैंड गन्स हर शे तव्हांखे मिलंदी दोस्तों ही आहिनि मुख्तलिफ़ क़िस्म जा पिस्टल हितां ही दूरबीनूं आहिनि जेको तव्हां शिकार ते वञो था त पोइ वठी सघो था For the price, this is a semi-auto Weatherby, ओके and it's $6.99. ओके That's a really nice. तो इन छा सम्झो कीअं आहे इहो ग्रिप वग़ैरह Yeah, so Weatherby's a solid company. I shoot their 308 Vanguard too. So if we compare pump action to semi-autos, what do you prefer? Well, I use a pump action shotgun, but I guess like the advantage is if you have like some geese flying overhead and you've got a semi-auto, you're not pumping it and then losing track of the birds. You just boom, 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 right? Yeah, definitely. But you know, if you're grouse hunting or pheasant hunting or whatnot, like a semi-auto is probably not going to give you that much more of an edge over Yeah, a pump action. So. for sure. But if we are going for big game like deer or moose, then we can use that pump action. What do you say? Yeah, you'd want to use buckshot or a slug or something like that. But you're definitely better off with the scoped rifle because Right. Oh yeah, for sure. your distance is going to be quite limited with the shotgun. Oh yeah, definitely. Like 30-06 or something like that. That'll be Yeah, better. 30-06, 308, 270, any of those calibers would be excellent. Yeah. Right. Okay, cool. If I was buying a semi-auto shotgun, I'd buy the Weatherby, but of course it's all preference. It's like, what is it? But I would prefer, personally, I would prefer wooden stock. Oh yeah, Yeah, so this one is synthetic, I guess. wooden stock. I'm trying to think what I have. Well, here a 12 gauge shotgun. कारतूसी हथियार जेके पाण चऊं मूं वटि जेको उमरकोट में आहे ॻोठ में उहो आहे रेमिंगटन सो उहो बि ईअं आहे पर उहो पंप एक्शन आहे ही सेमी ऑटो आहे हाणे सेमी ऑटो फ़ाइदो इहो आहे त तव्हांखे चैम्बर करण जी ज़रूरत कोन पवंदी आहे जेकॾहिं मिसाल तौरु को पखी वग़ैरह वञे थो त पोइ तव्हां उहो विदिन लाइक 1 सेकेंड यू कैन फायर कपल ऑफ शॉट्स इहो फ़र्क़ु आहे So it has a little bit of like less recoil as compared to Yeah, it would be less right? recoil, and it's a lighter gun to carry around too. But I mean, it'd still be excellent for pheasants. Oh yeah. But I mean, bigger geese than that, you might, you're gonna want a 12 gauge. ऐसे हे आहे 16 गेज ही हुन खां थोरी हल्की हूंदी आहे हिन जो जेको कारतूस जो पावर आहे उहो थोरो घटि हूंदो आहे सभु कारतूस चाढ़ियो चैम्बर कयो उनखां पोइ डस्ट मां पंप करण जी ज़रूरत ई न No pump. How many? I think it should be 5+1, right? List here. हाँ ये $2100 है 2159 You have to have 3 for bird hunting. It's too expensive. But if you were skeet shooting, you could use. All right, yeah, that's the one which I was talking about, yeah. So this is just one portion in that. Yeah, so I mean, you could deer hunt with that and whatnot, but you're gonna make it a lot more difficult for yourself because you're gonna. You could use binoculars and you might be able to tell it's a buck, or you could use a spotting scope and you can count how many points are on that buck. So whitetail on the right, so you can tell, just based on the racks, like the mule deer's rack kind of forks more upwards. Yeah. Their ears are a little bit bigger, whereas the whitetails on the right, like they've got a white ring around their nose, they've got white around their eyes. Okay. So these guys, those are mule deer. Right. Whitetail. Mm-hmm. Those are whitetails up there. Those are monster bucks, kind of non-typical racks. Wow. You normally see something more like that. Okay. Have you ever hunted with a bow? No, I'd like to get into bow hunting. I primarily do rifle. So what hunting. do you think? How long can we hunt with a bow? Yeah, well,
40, 50, 60 yard, you know. Oh, really? It depends how, but I mean, to make a more ethical shot, I'd say probably Yeah. 40 yards. Yeah. सो दोस्तों ही आहिनि क्रॉस बोस ये आम जेको हूंदा आहिनि तीर कमान उन्हनि खां थोरो मुख़्तलिफ़ आहिनि इहे ऐं वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि, हिन जी रेंज तमामु वॾी हूंदी आहे. But eventually, you see enough and you can just look at it and it's like, there's a mule deer, there's a Okay. whitetail. But yeah, when you're first starting off, it's like... But both of them have, you could use one ticket for that, right? One tag. They'd be separate tags. Oh, really? Yeah. Okay. So What if I make a mistake and kill the white one? then you get charged for poaching. Oh, You gotta make sure you know what you're after. got it, yeah. So you gotta know what it is before you pull the trigger. Wow. You gotta be 100% that's a whitetail deer, and I've got a tag for a whitetail. Got deer. it, yeah. And for example, if you make a mistake, so how much you have to get the ticket? Fines would vary, but I mean, I'm not advocating. Yeah, but I mean, like if if you called yourself in, they would probably appreciate your honesty and maybe lighten it up for you. It'd be better than away from your mistake and then Yeah. them catching you later. You're Got better it. off just say, "Here's what I did." All right. But I mean, you shouldn't be in that scenario anyway. Sure, yeah. You should be prepared before you go out. You know what kind of animal you're hunting. You 100%. can identify accurately a whitetail or a mule deer Sure, yeah. or a moose or an elk. Got it, yeah. Yeah. So दोस्तों ही आहिनि नॉर्मल तीर कमान. ही दोस्त असांखे विलियम ॿुधायो सॼो ऐं हाणे असां निकिरंदासीं वापसि. सो दोस्तों हिन सां गॾु अॼु कोई ब्लॉग पंहिंजी पुॼाणी ते पहुतो. हिन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ़ताब रायमो को इजाज़त ॾिना. जिते हुजो ख़ुशि जो आबाद हुजो सन सलामत साथ सलाम.